फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैला लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अक़सल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू वस्समीउल बसीर। सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बावाज़े बुलंद सलाह शरीफ पढ़ो। सफ़ा तां आवाज़ ही नथो निकिरे, लगे तो सीअ तांखे सटियो आहे या बुख तपायो आहे। वॾे आवाज़ सां सलाह शरीफ पढ़ो। जेतिरो प्यारे नबी मोहम्मद करीम जो इश्क आवां जे दिलनि में, उन वॾे अंदाज़ में, उन वॾे आवाज़ में सलाह शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदन नबील उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व बारिक व सल्लिम वसल्लि कज़ालिक अला जमील अंबिया वल मुरसलीन व अला आलिहिम व अस्हाबिहिम व अहलि बैतिहिम व ज़ुर्रिय्यातिहिम अजमईन। अज़ीज़ाने किराम, मुझा बुजुर्ग ऐं भाइरो, वॾनि भागनि ऐं बख़्तनि वारा आयो आहियो। जो अल्लाह ताला वांगे पंहिंजे क़ुरान शरीफ वारी महफ़िल मजलिस नसीब फरमाई आहे। जेका महफिल एडी इज्जत मान मर्तबे शान वारी है, जो जंहिंजे लाइ रब क़ुरान मजीद में फरमायो फबिज़ालिक फलयफ़रहू हुव खैरुम मिम्मा यजमऊन। अन्या भी आस्ते लाग्यो।
हीअं महफ़िल मजलिस हुआ महफ़िल जंहिंखे अल्लाह ताला कामयाब महफ़िल ॿुधायो आहे। फरमाइए फबिज़ालिका फलयफ़रहू व ख़ैरुम मिम्मा यजमऊन। रब फरमायो जंहिं कुरान मजीद जी महफ़िल को ठाही जिन जलसो रखियो कुरान मजीद जो ऐं जेके जी कुरान मजीद ॿुधिया कुरान मजीद जी महफ़िल में वेठा कुरान शरीफ के समझण जी कोशिश कयूं ऐं रब फरमायो मूंखे राज़ी करण जी नियत सां जी कुरान शरीफ जे जलसे में पांजी हाज़िरी लॻायूं। अल्लाह फरमायो मां भी लिखत में कुरान मजीद में इन्हनि जे लाइ कामयाबी जो सर्टिफिकेट जारी तो करे छॾियां। फबिज़ालिका फलयफ़रहू हुव ख़ैरुम मिम्मा यजमऊन। तव्हां सब खुश नसीब आहियो, तव्हां सब भागन ऐं बख़्तन वारा आहियो जो रब तव्हांखे कुरान जी कचहरी पंहिंजी कचहरी नसीब फरमाई आहे। चो कुरान जी कचहरी अल्लाह जी कचहरी है, हे कंहिंजो कलाम आहे अल्लाह सां। अफ़मन जाअतकुम मौइज़तुम मिन रब्बिकुम व शिफ़ाउन लिमा फ़िस्सुदूर वहुदन व रहमतुल लिल मुमिनीन। अञा भी वॾे आवाज़ जिन जो कुरान मजीद सां सीनो ठरे थो वॾे आवाज़ रब फरमायो कुरान जो जलसो मुंहिंजो जलसो हे कुरान जो वाइज़ रब फरमायो तो मुंहिंजो वाइज़ ओ ये कुरान जी कचहरी रब फरमायो मुंहिंजी कचहरी आहे। जिन माण्हुनि भी अची मुंहिंजी कचहरीअ में अदब एहतराम सां मुझे कुरान मजीद के मुझे वाइज़ के ॿुधूं समझण जी कोशिश कयूं अमल जी मेहनत कयूं। रब फरमायो मां इन्हनि जे लाइ बेड़ा ई पार करे छॾिया मान समिअना व अतअना गुफ़रानक रब्बना व इलैकल मसीर। बुधो समझो वरी अमल करो चो इंशाअल्लाह। छड़ी अल्लाह जी कचहरी बुधी अण बुधो न कयो, अल्लाह जो वाइज़ बुधी अण बुधो न कयो, अमल जी मेहनत कयो। फरमाइए फल्लज़ीना आमनू
फल्लज़ीना आमनू व आमिलुस्सालिहात फल्लज़ीना आमनू व आमिलुस्सालिहात लहुम मग़फ़िरतुन व रिज़्क़ुन करीम। अञा भी वॾी आवाज़ सफ़र मुसाफ़िरियूं ओजागा असांखे थकी वरी तव्हां ईअं विया हुजनि हाणे कश्मीर में लड़ाई करे मोटिया हो वॾे आवाज़ जो सुभान अल्लाह अञा भी हथ मथे खणी जो सुभान अल्लाह अल्लाह फरमायो जिन ईमान आंदो अल्हम्दुलिल्लाह असां सभिनी ईमान आंदो सभिनी कलमो भरियो आहे पढ़ो तो सही कलमो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। अञा भी वॾी आवाज़ छड़ी कलमे भी भरण सां ईमान वारो नथो बणिजे साहब अर्ज़ फरमायो सही मल ईमान ईमान शाह साईं जन फरमायो सतन शयुनि जो मञण ईमान घण शयुनि जो सत और नंबर पहिरें ते नबी ने फरमायो आमन्तु बिल्लाह अल्लाह ते ईमान आणो पर अफसोस ना चवणो थो पए अॼु त अहिड़ा बि पाण खे मुस्लमान सॾाइनि था जेके अल्लाह खे मञण लाइ तयार न हिकिड़ो मांझी फ़क़ीर निकितो चवे थो अण ॾिठे अल्लाह खे मां कीअं मञां ओ ज़ालिम जेकॾहिं अण ॾिठे अल्लाह खे नथो मञी त पोइ तूं अण ॾिठे रसूल खे कीअं मञूं तूं अण ॾिठे असाब नाल बेतन खे कीअं मञूं तूं अण ॾिठो क़ुरान खे कीअं थो मञी पोइ छो थो पढ़े क़ुरान मजीद पोइ छो थो क़ुरान जी माना ग़लत करें ओ मुंहिंजा अज़ीज़ो अहिड़ा अहिड़ा बेवकूफ़ पाण खे सूफ़ीदा सॾाइण जिन खे का बि ख़बर न आहे ओ मुंहिंजा भाइरो हे मेराज जो महीनो आहे हे नबी साईं जे अल्लाह साईं सां मुलाक़ात जो महीनो आहे हिन महीने जी 27 वारी रात सूमर जी रात अल्लाह साईं पंहिंजे महबूब नबी पंहिंजे प्यारे नबी पंहिंजे मिठड़े मोहम्मद करीम खे मेराज कराए पंहिंजो दीदार ऐं ज़ियारत ते मुलाक़ात कराई सुमदना फतदल्ला फकान क़ाब क़ौसैन औ अदना असांजो नबी चवे थो त मां मेराज वारी रात मां रब खे ॾिसी आयो अल्लाह आहे ऐं वरी मांझड़ी चवे थो कि मां न ॾिठे अल्लाह खे कीअं मञां थुक हुजे मुंहं ते निभागा वरी चवे थो मां मुस्लमान जो लानत हुजे न दे छाजो मुस्लमान आहे जॾहिं तूं रब खे ई नथो मञे त रसूल खे कीअं मञे
यो एड़ो मुनाफिक आ मंज जो शाहनवाज जे नबी से जी गुस्ताखी कई उन जी वनी न जनाजे नमाज पढ़ाई आयशा जो नबी से जो आशिका ऐसा जो मुसलमान आयो मांझड़ी दो जवे न नमाज में न रोजे में अञा वो टियों कम जंहिंमें पसे अल्लाह के होॾो रब के मञण लाइ तयार नाहे वरी होॾो ही ॻाल्हियूं वरी चवे तो न नमाज में आ न रोजे में आ ओ मुझा अजीज़ो होॾो वरी गुस्ताखे रसूल जी नमाज तो पढ़ाए जनाजा शाहियो मुसलमान अल्लाह अकबर कबीरा होॾो वरी कामरेड होॾो माई सिंधु नवाज छोकरी कौम परस्त उहा भी मैदान से निकली आई तो शाहनवाज गुस्ताखे रसूल नहीं गुस्ताखे रसूल नहीं गुस्ताखे रसूल नहीं जॾहिं शाहनवाज जा सबूत ज़ाहिर ऐं पुलिस वटि महफूज़ उन नबी साईं जी सरेआम फेसबुक ते गुस्ताखी कई बेअदबी कई ओ मुंहिंजा अज़ीज़ो अल्लाह ताला तॾहिं त उनखे ज़लील कयो तॾहिं त उनखे तबाह कयो तॾहिं त उनखे बर्बाद कयो अल्लामा शहीद डॉक्टर खालिद सुमर साहब फरमाईंदा तो मुसलमान बेनमाजी थी सके तो बेरोज़ा थी सके तो बेदीन थी सके तो पर बेगैरत न थी सके हुजूर जे मथों लफ्ज़ बर्दाश्त करण जे लाइ मुसलमान तैयार न हूंदो खत्मे नबूवत दे अखर जुमलो बर्दाश्त करण लाइ तैयार न हूंदो मुझे सलाम इन पुलिस वारनि खे जिन पंहिंजो ईमान जो मुज़ाहिरो कंदे जल्दी शाहनवाज खे हाँ जन्म रसीद करे छॾियूं ओ मुंहिंजा अज़ीज़ो शाहनवाज भी वञी जन्नत में किरियो इन जा चमचा भी वञी जन्नत में किरंदा अल्लाह जे फज़ल सां असां जे नबी जो शान ईमान बरकरार आहे बरकरार रहंदो ओ मुंहिंजा अज़ीज़ो असां जे प्यारे नबी मोहम्मद करीम जी खत्मे नबूवत बरकरार आहे बरकरार रहंदी वलाकिन रसूल अल्लाह व खातमुन नबीय्यीन अञा भी वॾी आवाज़ जो जेको हुजूर जे शान में ॻाल्हाईंदो अल्लाह उनखे पाणे ईअं किनू करे मारींदो जो अल्लाह के हुजूर जी इज्जत प्यारी चौदह से वॾी आवाज़ और सब वॾी आवाज़ जो अल्लाह के नबी मोहम्मद करीम वॾो प्यारो आवा उनकी खत्मे नबूवत भी वॾी प्यारी अथसि उनकी इज्जत भी वॾी प्यारी अथसि जॾहिं अल्लाह जी नबी साईं जे चाचे के अबू लहब के बर्दाश्त न तो जॾहिं अल्लाह साईं नबी साईं चाची अबू लहब जी घरवारे के माफ़ न तो ॿियनि खे कीअं माफ़ कंदो जॾहिं मुंहिंजे प्यारे नबी जबल जी चोटीअ ते चढ़ी ऐं ऐलान फरमायो ओ मके वारो हली अचो त तव्हांखे ज़रूरी ॻाल्हि ॿुधायां सब भजंदा आया सब डोड़ंदा आया सब डुकंदा आया इते नबी साईं फरमायो ओ मके वारो मां जेकॾहिं तव्हांखे चवां हिन जबल जे पोयों लश्कर
जेको तलवार मुसाया जेको असां ते अटैक करण वारो आ हमले करण वारो आ शाता मुझी गाल ते यकीन कंदो सभनी जो आओ साईं जन फरमायो शो कैसे सजी जिंदगी तो कूड़ गालायो नाए तेजे करे असां तोखे मञींदास बराबर तू सच तो चवे साईं जन फरमायो जे करे तहां या गाल मञण लाइ तैयार आयो तेन जबल जे पोयों मां चवां त 4 बंगाया हमले करण वारा ता या शे मञण लाइ तैयार आयो को ये गाल भी मञो मां कूड़ न तो ॻाल्हाया मां सच तो ॻाल्हाया कूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ़्लिहून अञा वरी आवाज़ अञा ईमानी जज्बे सां ऐलान क्यों मुझे सोने साईं कूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ़्लिहून साईं फरमायो कमता के जान दो ना है कोई इबादत जे लायक ना है कोई रुपये लायक ना है को सजदे जे लायक ना है को नजर न्याज जे लायक ना है को बास जण जे लायक ना है को जान बुधण वारो ना है को नफे नुकसान जो मालिक ना है को इज्जत ज़िल्लत जो मालिक ना है को मौत हयात जो मालिक मगर इल्लल्लाह 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 अब्दुल्ला नबी देंगे लफ्ज़ ॻाल्हाया कहंदो मोहम्मद तुझा तलाक जन असांखे इन ॻाल्हि लाइ सॾियो थी हे असांजा 300 हाँ 60 महबूद इहे जेके काबे में पिया आहिनि इहे काॾे वञनि लात काॾे वञे उज़्ज़ा काॾे वञे हुबुल क़दा काॾे वञे मनात काॾे वञे नबी से फरमायो किए दातान जी इबादत कयो लिमताबुद मा ला यस्मा वला युबसिर वला युगनी अन्का शैया जॾहिं हथ जा तहां बुत तैयार कया जॾहिं हुननि खे साह ई नाहे जॾहिं ॾिसण वारे हुननि खे अखियूं ई नाहे जॾहिं तो ॿुधण वारा हुननि खे कन ई नाहे जॾहिं तो नफ़े नुक़सान जा मालिक ई नाहे उन साईं जा सोन दा सजदा ॾियो जेको सदाई जीअरो ऐं ज़िंदा दाइम काइम ॾिसण ॿुधण वारो अल्लाह ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम ला ताख़ुज़ुहु सिनतुन वला नौम लहू मा फिस समावाति व मा फिल अर्द मन ज़ल्लज़ी यशफ़उ इंदहु इल्ला बिइज़्निहि यअलमु मा बैन अयदीहिम व मा खल्फ़हुम वला युहीतूना बिशयइन मिन इल्मिहि इल्ला बिमा शाअ वसिअ कुर्सियुहु समावाति वल अर्द वला यऊदुहु हिफ़्ज़ुहुमा वला यऊदुहु हिफ़्ज़ुहुमा वला यऊदुहु हिफ़्ज़ुहुमा व हुवल अलिय्युल अज़ीम। जिनके कुरान जो करंट लगवा वॾे आवाज़ सां जिनके कुरान मजीद में मज़ो आया वॾे आवाज़ सां
साईं जी तौहीद ते वाइज़ कयो अबू लहब जे कपड़न के बाहि लॻाए नबी जंहिं खे घटि वधि ॻाल्हाए नबी जंहिं खे चयो मोहम्मद तुंहिंजा हथ हलाक थिया तूं हलाक थिए असांखे हिन ॻाल्हि लाइ सॼो बहरहाल मुंहिंजे प्यारे नबी मोहम्मद करीम त ख़ामोशी कई पर अल्लाह फरमायो मुंहिंजा प्यारा नबी तो त चुप कई पर मां अल्लाह ये लफ्ज़ बर्दाश्त न आहिनि तुंहिंजे शान में न गुस्ताखी कई मां पाण तो हिनखे जवाब ॾियां तब्बत यदा अबी लहब व तब अल्लाह फरमायो अबू लहब तुंहिंजा हथ तबाह थियनि तूं हलाक थिए तुंहिंजा हथ हलाक थियनि अल्लाह फरमायो अबू लहब तूं मुंहिंजे प्यारे नबी मोहम्मद करीम जे शान में घटि ॻाल्हायो आहे तंहिंजे करे मां अल्लाह साईं तोखां नाराज़ आहियां तोखे मां दुनिया में भी ज़लील थो कयां आखिर अहिड़ी बीमारी अबू लहब खे लॻी फलूसड़ा निकिरी पियसि रत ऐं पोइ पी वयसि रोग पियो वयसि अजी बदबू थी अजी सब नाराज थिया अजी सब कावड़िया अजी सभिनी नफ़रत कई अबू लहब खां खणी करे जंगल में हिकिड़ी कोठरी कच्ची ठाहे उते उछलायसि आखिर तड़पी तड़पी मरी वियो ओ मुंहिंजा अज़ीज़ो मरी जो वियो त आखिर लाश खे हफ़्तो गुज़रियो ॿ हफ़्ता गुज़रिया अजी महीनो गुज़रियो ढूंढ जाॾे ताॾे मके वारा सम्झी विया अबू लहब मरी चुको आहे ॿ टे ॼणा विया नक बंदि करे उते जो उते खॾ खोदे हुनखे हवाले कयूं ज़मीन जे ओ मुंहिंजा अज़ीज़ो अल्लाह फरमायो दुनिया में अबू लहब खे ज़लील कयोमांसि तबाह बर्बाद कयोमांसि मा अग़ना अन्हु मालू व मा कसब रब फरमायो उनके कमाई को भी कम न ॾिनो उनके पैसनि उनके माल मिल्कियत उनके भोतारी उनके सरदारी कोई भी कम न ॾिनो रब फरमायो दुनिया में त ज़लील कयोमांसि पर सयस्ला नारन ज़ात लहब मां अल्लाह आखिरत में भी इन जे लाइ बाहि भड़काए छॾी आहे ऐं अॻिते अल्लाह फरमायो वमरातु हमालतल ऐं उन जी घरवारी उहा भी मुड़स जी सपोर्टर हुई हा हा चवे पई वाह जो मुंहिंजे मुड़स मोहम्मद खे ॻाल्हायो आहे वाह जो लफ़्ज़ ॻाल्हाए चुप कराइसि खुश पई थींदी वञे हिक हिक खे ॿुधाईंदी बि वञे अल्लाह फरमायो मां उनखे बि माफ़ न कयोमांसि साईं भला छा कयसि रब फरमायो मलाइकनि जे ज़रिए उन जी गीचे में रसो विझराए गुटो ॾेराए उनखे भी जहन्नम मज़ीद कयोमांसि अल्लाह फरमायो छो त मां अल्लाह के मिठड़े मोहम्मद करीम जी इज्जत वॾी प्यारी आहे पोइ जेकॾहिं नबीअ जी इज्जत में चाचो ॻाल्हाईंदो जेकॾहिं नबीअ जी इज्जत में हा हा चाची सपोर्टर थींदी हा हा नबी साईं जी गुस्ताखीअ में हा हा चाचो या चाची ॻाल्हाईंदा मां अल्लाह से हुननि खे बि बख़्श न कंदोमांसि ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा भाइरो अल्लाह के हुज़ूर जी इज्जत वॾी प्यारी आहे वॾी प्यारी आहे हुज़ूर जी नबूवत वॾी प्यारी आहे हुज़ूर जी ख़त्मे नबूवत वॾी प्यारी आहे या अय्युहन्नास इन्ना रसूलुल्लाह इलैकुम जमीआ अञा वॾे आवाज़ सां जो नबी साईं जी इज्जत अल्लाह की वॾी प्यारी है इल्जाम लॻो हज़रत मूसा जी इज्जत ते मां ये इल्जाम है त मूसा मुसां ज़िना कई
हज़रत मूसा बेचारे के हथ कड़ियों लगी हुई। अल्लाह बेचारो जेल में वही पहुंचो, रोई वेठो। अल्लाह के फरमाए तो मुझे अल्लाह से मुझे तो खबर ही ना, मांगे तो पतो ही ना है अल्लाह केड़ी माइया मुझे इल्जाम है उदे जना जो। ओ मुझे अल्लाह मादन ख्याल खो भी पाक, मां तुझो नबी, मां तुझो पैगंबर, मां तुझो रसूल, हेडो वडो इल्जाम। अल्लाह फरमायो मूसा रो न, परेशान न थी, मां अल्लाह से तुझी इज्जत जी हाँ हाँ सफाई बयान कराइनु, तुझी इज्जत जा तराना गाराइनु, तुझे मथों जेको इल्जाम लगो आ उनके खत्म कराइनु, तरदीद कराइनु। साईं वो कीअं भला? अल्लाह फरमायो मूसा जे माई तुझे मथों इल्जाम हुआ उहा माई इन इल्जाम जी तरदीद कंदी, उहा माई तोखो माफ़ी वठंदी, उहा माई तुझी इज्जत जो तरानो गाईंदी। चैसई थी न तो सके। अल्लाह फरमायो ओ मूसा चवे जे माई तुझे मथों इल्जाम हुआ उहा माई तुझे साम्हूं आंदी वञे, तुझे साम्हूं जीअं उहा माई ईंदी पोइ ॾिस त मां अल्लाह कीअं तो माईअ जी ज़ुबान फेरायां। जीअं ई माई आई आहे हज़रत मूसा के ॾिठे रोई वेठी, ज़ुबान फिरी वई, रोई करे चवे थी ते कूड़ो इल्जाम है हुआ मां मूसा ते, मूसा बेकसूर आ, मूसा बेगुनाह, मां कारून को पैसा वरता, पैसनि जी लालच में मूसा वेचारे ते इल्जाम हुआ। हिन त वेचारे मूंखे कुझु ई न कयो आहे, मां मूसा खां बि माफ़ी थी वठां। ओ मुझा अज़ीज़ो माई थी चवे भले कारून मूंखे माराए छॾे त माराए छॾे, पर मां मूसा नबीअ जे इज़त जा तराना ॻाईंदुमि। बराबर इहो नबी आहे, पैगंबर आहे, रसूल आहे, हिन जो चेहरो ई ॿुधाए थो। अल्लाह फरमायो ओ मूसा जे हाल वाल चैसई वॾी तुंहिंजी महिरबानी, जंहिं माई इल्जाम हो साॻी माई खां तूं मुंहिंजी इज़त जा तराना थो ॻाल्हाए। अल्लाह फरमायो अल्लाहुल मौला फलहुल कुल्लु हस्बुनल्लाह व निअमल वकील निअमल मौला व निअमन नसीर। अञा वॾी आवाज़ लगो हज़रत यूसुफ ते इल्जाम। अल्लाह माई है इल्जाम ज़ुलेखा सजी तांगे किसे जी खबर। माई पान हज़रत यूसुफ के सते कमरे ते सती माड़ीअ ते वठी कड़ा कुल्फ हणी कपड़ा पंहिंजा लाए हज़रत यूसुफ के चे भई हई तलक हेॾे निहार। मां हिन वक्त जो अलाए केॾो इंतजार कयो। हज़रत यूसुफ फरमाए थो मुंहिंजी अम्मा और मुंहिंजी भेण हे छा थी करे, तूं त मुंहिंजी अम्मा लगी, तूं त मुंहिंजी भेण लगी, हे छा तूं सिस्टम ठाहे मूंखे हेॾे वठी आई आहीं कि मूंखे पंहिंजी नफ़्सानी ख्वाहिश पूरी करणी आहे। हज़रत यूसुफ अखियूं बंदि करे ऐं दुआ थो करे मुंहिंजा अल्लाह माई सवा ज़िना जे लाइ तैयार थी आई आहे, कपड़ा पंहिंजा लाथा अथई, हाणे मुंडे सुरी आहे, तंहिंजे करे महिरबानी फरमा मदद फरमा। वमा उबर्रिउ नफ्सी इन्नन नफ्स लअम्मारतुम बिस्सूइ इल्ला मा रहिम रब्बी क़ाल माअल्लाह। ओ मुंहिंजा अल्लाह तूं मुंहिंजनि जी मदद करण वारो आहे। अल्लाह फरमायो ओ यूसुफ तो सदको मां जी कई माई
मोटन तुझो कमा कड़ा कुल्फत थोड़े माये जे चंबे मो आजाद कर अल्लाह सजो कमा व मन यतवक्कल अल्लाह फहुव हस्बुहु तबारकल्लज़ी बियदिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। अञा वॾे आवाज़ सां साईं हिन माईअ त ताला आया आहिनि कड़ा ॾिना अथई कुल्फ आया अथई चाबियूं हिन जे कब्ज़े में आहिनि कीअं निकिरंदो रब फरमायो इन्नका अला चओ त सयूं कुल्ल शैइन क़दीर। रब फरमायो मूंखे चाबियुनि जी ज़रूरत ई न आहे मूंखे इन दरवाज़नि खे खोलाइण जी ज़रूरत ई न आहे रुगी मां हुकुम कंदो वेंदुमि मां अल्लाह साईं इन दरवाज़नि खे चवंदो वेंदुमि इहे दरवाज़ा पाण ई परे थी वेंदा कड़ा कुल्फ पाण ई टुटी पवंदा तूं निकिरंदो अॼु माईअ जे इन चंबे खां बचाए पंहिंजे रहमत वारे भाकुर में मां तोखे महफ़ूज़ थो बणाए छॾियां। हज़रत यूसुफ मोटियो आ माई चिंबड़दी आई शिकार हथन मो निकतो पियो वञे माईअ हज़रत यूसुफ अॻियों आ माई पोइतों आ उघाड़ी आ नंगी आ ज़ोरीअ चिपड़ा कयूं थी अचे आखिर बाहर निकता सतई दरवाजा पार कया कड़ा टुटंदा विया दरवाजा भजंदा विया हज़रत यूसुफ आजाद थी ॿार अची पहुतो जीअं जो ॿार पहुतो त माई बि कढ अज़ीज़ मिस्र ॿार बीठो अञा हुन महिल आयो ज़ुलेखा जो मुड़ुसु इते माईअ बयान मटायो माईअ जो हेॾो हेॾो कहर हे साथियो तूं हिनखे पुट करे पालियो अॼु हिन मूंसां ज़ोरीअ कई आहे अॼु मुंहिंजा कपिड़ा लाथा अथई अॼु मूंसां ज़ना जी कोशिश कई अथई वारो करे हिनखे हथ कड़ियूं लॻाए वारो करे हिनखे जेल में विझराए वारो करे हिनखे फाईअ ते चाढ़ हज़रत यूसुफ जे अखियुनि मां पाणी वही आयो चवंदो मुंहिंजी अम्मा ओ मुंहिंजी भेण छो थी कूड़ ॻाल्हाए वठी बि पाण वई दरवाजा भी पान बंद कई कड़ा कुल्फ भी पान ॾिनई कपड़ा पंहिंजा पान लाथई ज़ोरीअ ज़िना ते मूंखे मजबूर पई करे मां त रब खां मदद घुरी हुन महिरबानी करे बचायो आहे वरी हाणे बयान मटायो थी माई रोअण में शुरू थी वई त हेॾो ज़ुल्म वरी ज़ोरीअ बि मूंसां पियो करे त हाणे इल्ज़ाम बि मूं ते ॾियणो हाणे ते अज़ीज़ मिस्र कावड़े गुस्से में जियो जलाल में जियो ऐं हुकुम कंदो वारो के यूसुफ खे हथ कड़ियो हणो हज़रत यूसुफ फरमायो भले हथ कड़ियो हाणे हूंदो त हणो भले जेल में विझो त विझो भले फाई घाट ते चाढ़ियो त चाढ़ियो पर उन खां पहिरियों फ़ैसिलो त थिए जेकॾहिं मूं ते ॾोह बीहे त मां ॾोह भरण लाइ तयार पर जेकॾहिं मां इहो ॾोह कयो ई न आहे पोइ शाजी मूंखे सज़ा था ॾियो इते अज़ीज़ मिस्र ॻाढ़ो थी वियो कंहिं केरु आहे जेको असांजो फ़ैसिलो करे कंहिंखे ताक़त आहे मां वज़ीर आज़म हीअ मुंहिंजी घरवारी ज़ुलेखा कंहिंखे मजाल आहे जो असांजे विच में फ़ैसिलो करे अल्लाह फरमायो यूसुफ चवेसि त नंढड़ो ॿार खीर पिया अॻु फ़ैसिलो कंदो जेको न सुञाणे त तूं अज़ीज़ मिस्र वज़ीर आज़म न सुञाणे त हीअ तुंहिंजी ज़ाल आहे ज़ुलेखा जो नालो आहे न सुञाणे त मां तव्हांजो गुलाम आहे यूसुफ मुंहिंजो नालो आहे हा नंढड़ो ॿार अचे के नंढड़ा ॿार कीअं फ़ैसिला कंदा आहिनि कीअं ॻाल्हाईंदा आहिनि
चे मुखे पाने रब में यकीन आयो तो यूसुफ फरमायो इते अजीज मिस्र कावर में जियो चे ठीक यो भी तुझो शौक पूरो दा क्यों ऐलान थियो त जेके भी खीर प्याग बार रायन वे बार वे मायूं खणी अचन हाने अजीज मिस्र कावर में दो हज़रत यूसुफ के चवे त हथ रखन बारन मा ए पो न चो जाए त हे बार गलाया ए पो न चो जाए त हे बार गलाया ए पो न चो जाए त हे बार गलाया रखत हज़रत यूसुफ के बार दे हथ रखियो हाने तारीख डेट मुकर्रर थी हुई फैसले जी हज़रत यूसुफ के इयो अल्लाह दो घरे मुझा अल्लाह मुझी मदद कजा ओ मुझा अल्लाह मां तुझे चवण दे नंढे बार दे फैसलो रखियो बार दे जाई गालाईंदा ही ना यो फैसलो किए कंदो अल्लाह फरमायो मां जो वेठो ओ यूसुफ परेशान थियण जी का भी जरूरत ना है इते अजीज मिस्र चवे दो साथो भणवण करे के न मां तो साण दो गालाया अजीज मिस्र तो चवे खबर पौंदी यूसुफ हाने दुनिया के तू की ख्वार तो थे सजी दुनिया जे साऊं के तो खेजा कनोंदा क्यों दिस जाए नंढा बार किया गालाइना मुझी जाल ते इल्जाम दोणी मुझी जाल पापा आखिर हज़रत यूसुफ फरमायो सही वो टाइम दा चण जो हलंदे हलंदे वा तारीख भी अची वई फैसले वारी हाने एडो अजीज मिस्र वेठो आ एडो उनजी घरवारी एडो हज़रत यूसुफ एडो वा माई खीर प्याग बार के ढोल में सुमारी वेठी आ अजी पब्लिक गड थी आ अजी खल्क गड थी शाथो थे फैसलो तो थे फैसलो केर कंदो चे नंढड़ो बार कंदो चे बार गालाइंदा ही ना भला किए फैसलो कंदो चे या खबर ही ना अजी मानो गड थे आ और अजीज मिस्र मेशा तो दे हज़रत यूसुफ के माई दिल जो दिल में खिले थी तो बार न गालाइंदो यूसुफ कूड़ो थींदो मुझी इज्जत जा नारा लगदा अजीज मिस्र भी खुश तो थे बार न गालाइंदो मुझी इज्जत मुझी घरवारी जी इज्जत बची पौंदी हाँ बई खुश न दिल में मानो भी खुश त बार काथों गालाइंदो अजीज मिस्र जी इज्जत बचदी उन जी ज़ाल जी इज्जत बचदी हाने हमेशा दो दे अजीज मिस्र यूसुफ के हज़रत यूसुफ दिल जे दिल में तो अल्लाह सैना गालाए ओ मुझा अल्लाह मदद फरमा अल्लाह फरमायो यूसुफ थोरो इंतजार कर हमेशा बर्दाश्त कर सजी पब्लिक गड जे त पोइ हिक मनो मां अल्लाह एड़ो तो नंढे बार को फैसलो कराया जो सारी दुनिया जा मानो हैरान है परेशान रह जी अजीज मिस्र हमेशा गालाए ना बार के जो न गाला जुलेखा दिल जो दिल में खुश दी दे तो बार न गलाइंदो हज़रत यूसुफ दिल जो दिल में रोए ओ मुझा अल्लाह मदद फरमा आईली दिल जी आवाज के बुधण वारो केर मुश्किल कुशा केर हाजत रवा केर ओ फरमाया मैं युजीबुल मुज़्दर्र इज़ा वयक्शिफु सुआ वयजअलुकुम खुलफाअल अर्ज़ इलाहुम अल्लाह कलीलन मा तज़क्करून नारे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा शाने सहाबा जमियत उलमा इस्लाम नारे तकबीर दिल जो दिल में चोए तो मुझा रब मदद करो मुझा अल्लाह फरमा परेशान न थी यूसुफ मां वेठो आ मानू गडजंद एक ही धक में तुझी सफाई बयान दा कराए मानू अजी गड और नंढड़ो बार अम्मा जे हंज में सुतो पियो अल्लाह फरमायो उथ छोकरा उथ
किताबन में अचे तो तफसीरन में अचे तो यो नंढो ॿार खीर पिया को अम्मा जे हंज में ईअं ठही संभरी वे तो जीअं असां तव्हांजी कोर्ट में जज ठही संभरी वेंदा आहिनि। अञा वॾे आवाज़ सां, अञा ईमानी जज़्बे सां माण्हुनि मुहरणियूं निकिरियूं, चई केरु उथियो आहे, चई ॿार उथियो आहे। कंहिं उथारियो त चई ख़बर कान्हे, चई छो उथियो आहे, चई फैसले लाइ उथियो आहे। चई नंढड़ा ॿार ॻाल्हाईंदा ईंदा आहिनि, फैसलो कीअं कंदो। आख़िर नंढो ॿार हाणे अम्मा जे हंज में थो ॻाल्हाए, जुमला ई कुल अहिड़ा जुमला ॻाल्हाए जो मिंट हिकिड़े में सॼो फ़ैसिलो खुलाए रखे। चइनि कान कमीसू कुद्द मिन कुबुल फसदकत वहुव मिनल काज़िबीन। इन कान कमीसू कुद्द मिन दुबुर फकज़बत वहुव मिनस सादिक़ीन। अञा हो रहा था क्यों सुभान अल्लाह, अञा भी आस्ते था क्यों सुभान अल्लाह। केरु थियो, जो नंढड़ो ॿार थियो। छा तो चवे, जुमला ई कुल घणा जुमला। हाय कंहिं भोतार खे, कंहिं सरदार खे, कंहिं रेस खे, कंहिं जज खे, कंहिंखे अहिड़ो ॻाल्हाइण न अचे, कंहिं वकील खे जहिड़ो नंढड़ो ॿार हज़रत यूसुफ जे बारे में ॻाल्हायो। अल्लाह से हुनखो अहिड़ो ॻाल्हायो। ॿार चवे तो त जंहिं छोकिरे ते इल्ज़ाम आहे, नालो नथो खणे हज़रत यूसुफ जो, जंहिं छोकिरे ते इल्ज़ाम आहे उन जा कपिड़ा ॾिसो, जेकॾहिं अॻियूं कपिड़ा फाटल अथसि त पोइ छोकिरो कूड़ो आहे, माई सची आहे, माई छॾा कई आहे, छोकिरे चिबड़ा कई आहे, तॾहिं खमीज़ अॻियूं फाटी पई आहे। पर जेकॾहिं खमीज़ पोयों फाटल आहे तो छोकिरो सचो आहे, माई कूड़ी आहे। छोकिरो अॻितों भॼंदो आयो आहे, माई पोयां चिबड़ा कंदी आई अथसि। तंहिंजे करे ॾिसो त मशीरो थी करे छोकिरे जा कपिड़ा ॾिसो। इन कान कमीसू कुद्द मिन कुबुल फसदकत वहुव मिनल काज़िबीन। इन कान कमीसू कुद्द मिन दुबुर फकज़बत वहुव मिनस सादिक़ीन। अञा वॾे आवाज़ सां भॼना जो मशीरो थिया, ईअं जो नज़र कयूं त हज़रत यूसुफ जो चोलो अॻियों न बल्कि पोयों फाटो पियो। इते हज़रत यूसुफ जी इज़त जा नारा लॻी विया। ज़ुलेखा ऐं अज़ीज़ मिस्र शर्मिसार थी वई। हज़रत मूसा ते इल्ज़ाम लॻो, उन जी इज़त ते इल्ज़ाम लॻो त अल्लाह साॻी माईअ खां सफ़ाई बयान कराई। हज़रत यूसुफ ते इल्ज़ाम लॻो त अल्लाह ने नंढड़े ॿार खां फ़ैसिलो करायो। जॾहिं मुंहिंजे हुज़ूर जी घरवारीअ ते तो इल्ज़ाम लॻे, अम्मा आशा ते तो इल्ज़ाम लॻे, हुज़ूर जी इज़त ते तो हमलो थियो, हुज़ूर जे घर ते तो हमलो थियो। इते अल्लाह फरमायो कंहिंखे ॻाल्हाइण जी ज़रूरत नाहे। मुंहिंजे नबीअ जे घर ते हमलो थियो आहे, मुंहिंजे
मुझे नबी जी इज्जत ते हमलो थियो तेजे करे मां खुद खुदा पाण गालाइनो सूरह नूर जो 18 आयतूं अल्लाह ताला कुरान मजीद में नाज़िल फरमायो अम्मा शान में हुजूर जी इज्जत में हुजूर जे मान में इन्नल्लज़ीन यरमूनल मुहसनातिल गाफिलातिल मुमिनात लुइनू फिद्दुनिया वल आखिरह वलहुम अज़ाबुन अज़ीम। अञा वॾे आवाज़ सां लगे तो थकी पिया वॾे आवाज़ सां अञा ईमानी जज्बे सां जो नबी वॾो प्यारो अथसि चो त सही जो हुज़ूर मिठो मोहम्मद करीम वॾो प्यारो अथसि उनजी इज्जत वॾी प्यारी अथसि जो अल्लाह खे त प्यारी आहे पर मोमिननि मुस्लमाननि खे बि हुज़ूर जी इज्जत हुज़ूर जी ख़त्म नबूवत हुज़ूर जो घर जो सभिनी खां वधीक प्यारो आहे। मोमिननि जूं निशानियूं घणियूं अन्नबी औला बिल मोमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजु उम्महातुहुम। अल्लाह फरमायो मोमिननि जूं निशानियूं बहन हिक निशानी मोमिननि जी आया जो पंहिंजी जान पंहिंजे माल पंहिंजनि बचनि ॿारनि खां वधीक मिठड़ा मोहम्मद करीम तोखे चाहींदा तुंहिंजी इज्जत खे रखंदा तुंहिंजे ख़त्म नबूवत ते कुर्बानियूं ॾींदा तुंहिंजी रिसालत ते जानियूं कुर्बान कंदा बच्चा ॿार कुर्बान कंदा ऐं ॿिए नंबर ते मोमिननि जी निशानी आया व अज़वाजु उम्महातुहुम ऐं तुंहिंजनि यारनि घर वारनि खे पंहिंजी सग नमण खां वधीक इज्जत कंदा ऐं उन्हनि खे जीज लम्हा करे मञींदा रहंदा ऐं जीअं तोते लफ़्ज़ बर्दाश्त न कंदा मोमिन ईअं तुंहिंजनि घर वारनि ते बि लफ़्ज़ बर्दाश्त करण लाइ तयारु न हो। अञा वॾी आवाज़ चओ असां न नबी साईं ते लफ़्ज़ बर्दाश्त कंदासीं न नबी साईं जे घर ते लफ़्ज़ बर्दाश्त कंदासीं चो न नबी साईं जे सोरनि ते लफ़्ज़ बर्दाश्त कंदासीं चो नबी साईं जे न साहबा ते लफ़्ज़ बर्दाश्त कंदासीं। मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो अहिड़ा पक्का मोमिन मुस्लमान थी ॾेखारियो हुज़ूर जा सच्चा इश्क थी ॾेखारियो पंहिंजूं जानियूं पंहिंजो माल पंहिंजा बच्चा ॿार सभु कुर्बान कयो इन में तव्हांजे लाइ कामयाबी आहे। अल्लाह जी ज़ात जो कसम आहे हिते बि आबाद त आख़िरत में बि सोन जे बंगलनि जा वारस मालिक फरमाए मुत्तकीन अला फुरुश बताइनुहा मिन इस्तबरक वजनल जन्नतैन दान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। अरे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा शाने सहाबा शाने अम्मी आयशा सिद्दीका नारे तकबीर। अज़ीज़ो जो असांखे पंहिंजी जाननि खां वधीक पंहिंजे माल खां वधीक पंहिंजनि बच्चनि ॿारनि खां वधीक जो हुज़ूर प्यारो आहे हुज़ूर जो ख़ानदान प्यारो आहे जो हुज़ूर जा साथ जो लफ़्ज़ बर्दाश्त न कंदा भले जानियूं कुर्बान करणियूं पवंद जानियूं कुर्बान कबियूं भले बच्चा ॿार कुर्बान करणा पवंदा उहे कबा भले मिट माइट कुर्बान करणा पवंदा उहे कबा भले सिंध कुर्बान करणी पए त सिंध कुर्बान कबी भले पाकिस्तान कुर्बान करणो पए त पाकिस्तान कुर्बान कबो भले सॼी दुनिया कुर्बान करणी पए दुनिया कुर्बान कंदा पर हुज़ूर जे नामूस ते हुज़ूर जी इज्जत ते हुज़ूर जी ख़त्म नबूवत ते हुज़ूर जे शान में जो सौदेबाज़ी बर्दाश्त न कंदा भले असांजूं जानियूं हली वञनि त हली वञनि सभु कुर्बान करण लाइ तैयार हो पर मिठड़े नबी मोहम्मद करीम जे मथों हिकड़ो लफ्ज़ उन जे सहाबा उन जे आल बैत उन जे ख़त्म नबूवत जे मथों हिकड़ो लफ्ज़ भी बर्दाश्त करण लाइ तैयार न।
केड़ा केड़ा यो अकीदो ईमान रखो दास मथे खणी ज़ाहिर थियो चो इंशाअल्लाह ताला हुजूर जे मथों पानियो जानियो कुर्बान कंदा हुजूर जी इज्जत जे मथों पानियो जानियो कुर्बान कबियो हुजूर जे खानदान जे मथों पानियो जानियो कुर्बान कबियो चो हुजूर जे सहाबा जे मथों पानियो जानियो कुर्बान कबियो मुझा अजीजो यो ईमान या मुसलमानी तेजे करे पान के सही माना में मुसलमान बनायो मां ता के आखिर में यो अर्ज कनु वला तरकनु इलल लजीना ज़लमू फतमस्सकुमुन नार खुदा जो वास्तो तो इनन कौम परस्तन जो पासो न दियो इनन सा सपोर्टर न थियो अल्लाह जी जात जो कसमा इनन अल्लाह जे अजाब के दावत दई छड़िया इए न थे जो ता भी अल्लाह जे अजाब जे सटके में अची वञो इन माई के सिंधु नवाज के मोचड़ा कराची में लगा पूरा भाट भी करे रणियों भी करे ऐली मुसा जुल्म छा जो तू हुजूर जे गुस्ताख जी सपोर्ट भी करे अल्लाह तोखे भी जलील कंदो तुझे चमचन के भी जलील कंदो ता दुनिया में भी तबाह बर्बाद हो कब्र क़यामत में भी ता जे लाइ अजाब तैयार पर असां भी पांजी ईमानी गैरत ज़ाहिर क्यों अज इरादो क्यों चो इंशाअल्लाह कौम परस्तन सा ताल्लुक न रखबो चो कामरेडन सा ताल्लुक न रखबो न ये अल्लाह के मनन न ये रसूल के मनन न ये शरीयत के मनन ता के खबर ना है अग में न पांजी कड़ी शरीयत ठाई शरीयत लतीफिया माई पे निकाह पढ़ाए हाने नबी साईं जी शरीयत में सच्ची बुधायो माई के निकाह पढ़न जी इजाजत आहे पान शरीयत ही पांजी ठाई है तेजे करे कोई इनन के कौम जो फिक्र ना है कोई इनन के सिंध जो फिक्र ना है इनन के रुगी पांजे पेट जो फिक्र है अगे मुश्ताक सरकी जो ठोड़ो निकतो कुकड़ विड़ाया जो छोड़ दे निभागो वडी चूं चूं के वरी माल मिले पेट भरे तो वरी चुप करे वही रियो हाउ के न गालावी न था जेको साफियो खसीस साफी हाने रिवोम दे तो घुमे अरब खरब जे बंगलन में बैठो आ वडी मालियत तो रखे वरी हाने सिंधु इन नवाज के बुख वतो आ वरी कादियानन जो साथ दई वरी गुस्ताख रसूल जी सपोर्ट करे पई माल मेड़े इयो माल भी इंशाअल्लाह इनके काकड़े में फासदो यो भी इनके बाह थी चिमड़ो इंशाअल्लाह दुनिया में भी या तबाह थी आखिरत में भी इंशाअल्लाह ताला जहन्नम जी बाह जो बलो हां पर तहां के तो जलिया तहां जे के पांजाओ ता नथा पुजी सको घट में घट नजाम बाइकाट क्यों केड़ा केड़ा जो इरादो रखे इंशाअल्लाह कामरे नजाम बाइकाट कबो जो इंशाअल्लाह कौम परस्तन सा बाइकाट कबो हां बाकी जकने सिंध जे लाइ गालाए थी त जमीयत उलमा इस्लाम दी गालाए सिंध जे वसीलन जे लाइ गालाए थी त जमीयत उलमा इस्लाम दी गालाए सिंध जे ज़खीरन लाइ गालाए थी त जमीयत उलमा इस्लाम दी गालाए उलमा जी जमात जमीयत उलमा इस्लाम हमदर्दी जमीयत उलमा इस्लाम वटा कुरान जा हाफिज जमीयत उलमा इस्लाम वटन कुरान जा आलिम जमीयत उलमा इस्लाम ओ मुंहिंजा अजीजो तंहिंजे करे हिन जमात में साथ ॾियो इंशाअल्लाह हिते भी आबाद आखिरत में भी सोन जे बंगलन जा वार से मालिक केड़ा केड़ा हाथ मथे खणी अॼु इरादो कयो इंशाअल्लाह जमीयत जो साथ ॾींदा सफ़ा मथे हथ खणी जो इंशाअल्लाह जमीयत जो बाकायदा साथ ॾींदा यो इरादो पक्को आ पो ता के मुबारक हो जे इंशाअल्लाह ताला हिते भी ता आबाद आखिरत में भी ता नबी सही सा गड जन्नत जे सोन जे बंगलन जा वार से मालिक केड़न केड़न के जन्नत के हथ मथे खणी को मारे सा सब चाहो था पर इरादो क्यों इंशाअल्लाह जो जमीयत उलमा इस्लाम जो साथ दी हुजूर जी आशिक जमात आ ये जमात इल्जाम दा लगन तेवा भी ए देवबंदी ए जमीयत वाला नबी के न मनीदा है कुरान मजीद मुझे मथे दिया अल्लाह जी जात जो कसमा असा हुजूर जा आशिक जो असा हुजूर जा दीवाना हूं जो असा हुजूर जा परवाना हूं असा हुजूर के एडो मनीदा हूं जो अल्लाह ताला को बाद में बे नंबर दे इज्जत वारो आ तो मुझो नबी मिठो मोहम्मद करीम असा हुजूर के एडो मनीदा हूं चौदा सारी कायनात में मखलूकात में पहले नंबर दे इज्जत वारो आ तो मुझो मिठो नबी मोहम्मद करीम
असां हुजूर खे एॾो मञींदा आहियूं चवंदा आहियूं जंहिं जाइ ते रोज़ो अतार ठहियो पियो आहे गुंबद खज़रा ठहियो पियो आहे जिथे नबी साईं ज़मीन में आराम पज़ीरनि जेको घर मां आशा जो आहे अल्लाह साईं ज़मीन जे टुकड़े जो माल पंहिंजे अर्श खां बि मथां करे छॾियो वॾे आवाज़ सां नथा मञनि नबीअ खे नथा केरु चओ छड़ी कूड़ियूं ॻाल्हियूं हज़ूर खे नथा मञनि नबीअ खे नथा मञनि चो असां हज़ूर जा आशिक़ हूं चो हुजूर जे आशिक़नि जा बि आशिक़ हूं चो हुजूर जे गुलामनि जा बि गुलाम हूं चो गुलामनि जा बि गुलाम हूं इल्ज़ाम लॻे थो ये अलीअ खे नथा मञनि अल्लाह जी ज़ात जो कसम आहे असां हज़रत अलीअ जा बि नौकर हज़रत अलीअ जी जुतीअ मुबारक जी मिट्टी मुबारक दज़ मुबारक मिली पवे त असां अखियुनि में सुरमो करे पाए फ़ख्र सां घुमंदा वञूं इल्ज़ाम थो लॻे ते वलियनि खे न मञनि हे मां वरी ॿीहर क़ुरान मजीद मथे ते रखियोसि अल्लाह जी ज़ात जो कसम असां हज़रत अलीअ जा बि नौकर आहियूं जो हज़रत अलीअ जे नौकरनि जा बि नौकर जो गुलामनि जा बि गुलाम जो गुलामनि जा बि गुलाम असां सॼे हज़रत अली जे ख़ानदान जा नौकर आहियूं मुंहिंजा अज़ीज़ो केरु तव्हांखे भुलायो आहे भुलायो थो वञे ते वलियनि खे नथा मञनि हे पीरान पीर खे नथा मञनि अल्लाह जी ज़ात जो कसम असां वलियनि जा बि नौकर साईं पीरान पीर जा बि गुलाम जो साईं पीरान पीर जे गुलामनि जा बि गुलाम हूं जो हुन जे गुलामनि जा बि गुलाम हूं असां चवंदा आहियूं मञो सभ खे पर सॼो हिकिड़े रब खे छो त मददगार आहे मुश्किल कुशा हाजत करवा जाथे काथे हाज़िर नाज़िर जाथे काथे मौजूद आहे हिकिड़ो अल्लाह साईं ॿियनि खे सॼे वक़्त न विञायो ईमान न विञायो हिकिड़े रब खे सॼो रब फरमायो तव्हांजे सॼण में देर आहे मूंखे जी करण में देरी कान्हे मुझा अजीजो पांजो ईमान बचायो मुझे ॾाढी खुशी थी जो मां का घड़ी आयो तव्हांखे क़ुरान शरीफ़ ॿुधायमि हिकु त बदअमनी थी वई आहे वरी मूंखे महल सां पोइ हिते मोटणो आहे दुआ कयो अल्लाह मुंहिंजी हिफ़ाज़त करे चवंदा आहिनि अगई त पा न त मणनि खे मोट अकुल वारे लाइ इशारो ई काफ़ी आहे मुंहिंजा अजीजो मुंहिंजा दोस्तो मां अर्ज़ु पे कयुमि त मुंहिंजी फ़क़ीर चए थो मां अण ॾिठे अल्लाह खे न मञींदुसि अड़े अण ॾिठे अल्लाह खे तूं नथो मञे रसूल खे मञे थो न पोइ मिठड़ो मोहम्मद करीम चए थो मां मेराज वारी राति अल्लाह खे रूबरू ॾिसी आयो आहियां हाणे त तोखे हर हाल में जेकॾहिं मुस्लमान सॾाईंदो त अल्लाह खे मञणो आहे जेकॾहिं रब खे तूं नथो मञे त मालूम थींदो तूं रसूल खे बि नथो मञे तूं क़ुरान खे बि नथो मञे तूं सूफ़ी न आहे तूं कूफ़ी आहे सत अॼु इरादो कयो जो अहिड़नि कूफ़िन जी ज़िंदगी चओ असां इंशा अल्लाह ताला हराम करे रखंदा हाँ तो इन्हनि जे चवण ते न लॻंदा तो मुंहिंजा अजीज़ो महिरबानी करे संभालियो पाण सियाणा थियो मूंखे ॾाढी ख़ुशी थी जो मां का घड़ी आयुसि तव्हांखे क़ुरान शरीफ़ ॿुधायमि पर हाणे मां दुआ खां पहिरीं हे मूंसां गॾु आहे वीचारो सोशल मीडिया जो माण्हू